जे जगह ते भगवान श्री कृष्ण गिरिराज पर्वत खयो पंहिंजे हथ सां, हुन जगह ते सिंधी समाज जे पारां हिकु वॾो छप्पन भोग जो आयोजन थियण वारो आहे। जी हाँ, मथुराजी पूज्य सिंधी जनरल पंचायत जे पारां 19 सितंबर 2023 जो विशाल छप्पन भोग जो आयोजन गिरिराज धाम में थियण वारो आहे ऐं हिन छप्पन भोग जी सभी तैयारियां घणी जोर शोरनि सां हलन पयूं। सॼी ॼाण लाइ तव्हां जुड़ल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। सिंधी समाज हिकु बार पोइ वरी खां मेड़ करण वारो आहे। गोवर्धन में 8 छप्पन भोग ऐं अभिषेक जो आयोजन पूज्य सिंधी जनरल पंचायत जे पारां थियण वारो आहे। हिन संदर्भ में हिकु प्रतिनिधि मंडल गोवर्धन में तैयारियुनि जो जाइज़ो वठण वियो। छप्पन भोग जे संदर्भ में जानकारी ॾियनि था पूज्य सिंधी जनरल पंचायत जा अध्यक्ष श्री नारायण दास लखवानी जी। पूज्य सिंधी जनरल पंचायत मथुरा के तत्वाधान में असांजो गिरिराज जी में 8 छप्पन भोग कार्यक्रम संपन्न थींदो 18 सितंबर ऐं 19 सितंबर जो। 18 सितंबर जो असांजे सॼे शहर जा भाउर भेनरूं ॿार मिली करे परिक्रमा लॻाईंदा, राति जो उते शयन कंदा ऐं 19 तारीख़ जो मुख्य असांजो कार्यक्रम थींदो छप्पन भोग जो। साधु सेवा थींदी, बालगो खिचड़ी जो प्रसाद थींदो, सांस्कृतिक कार्यक्रम थींदा ऐं सजाती सभु जेके सिंधी भाउर हुते ईंदा सॼो शहर मतिलबु शामिल थी करे धूमधाम सां गिरिराज जी जो छप्पन भोग जो कार्यक्रम संपन्न कराईंदा ऐं इन में असांजो ॾाढो उत्साह सां ही प्रोग्राम जी असांजे इंतज़ारु आहे। असीं ॾाढे शानदार तरीक़े सां हिन कार्यक्रम खे संपन्न कराईंदासीं। 18 सितंबर सूमर जो शाम जो 5 बजे राधिका बिहार ऐं डैम्पियर नगर संग्रहालय खां बस स्टैंड कृष्णा नगर थींदे गोवर्धन लाइ रवाना थींदी, जिते आन्योर मार्ग ते गिरवर निकुंज ते संध्या भोज जो आयोजन कयो वञिबो। हुन खां पोइ भगवान झूलेलाल जा अनुयायी श्री गिरिराज जी परिक्रमा शुरू कंदा। सभिनि खे निंड ॾियनि था पूज्य सिंधी जनरल पंचायत जा उपाध्यक्ष ऐं छप्पन भोग जा मुख्य संयोजक श्री जीवतराम चंदानी जी। हिन दफ़ा सन 19 खां पोइ पाण गिरिराज जी महोत्सव वरी मल्हायूं पिया ऐं 18 तारीख़ जी राति जो परिक्रमा ऐं कथा थी आहे। ॿिए ॾींहुं 19 तारीख़ मंगलवार जो सुबुह जो अभिषेक ऐं ॾींहं जो प्रसादी थींदी, भंडारो कंदो। असांजी कोशिशि रहंदी धूमधाम खां हिनखे मल्हायूं। सभिनी ॿारनि खां भेनरुनि खां लेडीज़ खां आग्रह आहे कि हिन में जोर शोर सां भाग वठी करे हिन प्रोग्राम खे सफल ठाहे। 19 सितंबर मंगलवार जो सुबुह जो 9 बजे राधिका बिहार ऐं डैम्पियर नगर म्यूजियम खां गोवर्धन लाइ बसूं रवाना थींदियूं। आन्योर मार्ग गिरवर निकुंज ते पहिरीं गिरिराज जी महाराज जो अभिषेक थींदो। हुन खां पोइ छप्पन भोग जा दर्शन थींदा ऐं हुन खां पोइ साधु संतनि जी सेवा ऐं हुन खां पोइ पंहिंजे सिंधी समाज लाइ प्रसाद भंडारे जो आयोजन कयो वञिबो। हिन संदर्भ में हिकु संयोजक मंडल बि ठाहियो आहे। हिन संदर्भ में जानकारी ॾियनि था पूज्य सिंधी जनरल पंचायत जा उपाध्यक्ष श्री रामचंद खत्री जी। पूज्य सिंधी जनरल पंचायत जे तत्वाधान में छप्पन भोग जे कार्यक्रम की पूर्ण तैयारी थी चुकी है। उन जे सुहिणे कार्यक्रम लाइ असां हिकु संयोजक मंडल ठाहियो आहे, जंहिंमें मुख्य संयोजक श्री जीवतराम चंदानी ऐं संयोजक मंडल में डॉक्टर प्रदीप उकरानी, जितेंद्र लालवानी, कन्यालाल भाईजी, सुरेश मेठवानी, भगवान दास बेबू, ये असांजा कार्यक्रम जा संयोजक ऐं मुख्य संयोजक रहंदा ऐं इन्हनि खे पूरी असां हर तरीक़े सां कारणी जेकी असांजी मथुरा शहर जी आहे वो पूरो हर तरीक़े सां सहयोग करे हिन कार्यक्रम खे सुहिणो ऐं सुठो कयो वञिबो। अहिड़ी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ल रहियो असां सां गॾु ऐं अगरि चैनल सां गॾु नया जुड़ल आहियो त लाइक करिजो, सब्सक्राइब करिजो, शेयर करिजो। वधीक खां वधीक सिंधी
ताणी हिन ॻाल्हि खे पहुचाइजो कि सिंधी नॉलेज जे नाले सां सिंधी चैनल हले पियो। सभिनीनि खे वधीक खां वधीक शेयर करनि, सभी ॾिसनि ऐं सब्सक्राइब करनि। हिन करे अहिड़ो न्यूज़ जा चैनल सभिनि जे घर घर में पहुचणु घुरिजे। त जुड़ल रहियो अहिड़ी ख़बरुनि सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सुवाणी सरानी सां गॾु सिंधी नॉलेज।